बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बुर्ची खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं असां कोफ्ता। असां चिकन जा कोफ्ता ठाहींदासीं। मूं चिकन साबित चिकन खयो आहे। उन जा तव्हां जेकर कीमे मां कराइणु चाहियो या कीमे मां ठाहिणु चाहियो तो तव्हां कीमे मां भी करे सको था। मैंने ये चिकन लिया है, चिकन होल चिकन है, आप उसको ग्राइंड कर सकते हो। अगर आपके पास कीमा हो तो आप कीमे के भी बना सकते हो, लेकिन मैंने चिकन के बनाए हैं। ऐसे मैंने उसको ग्राइंड किया है। हीअं तव्हां कंहिं बि चॉपर या ग्राइंडर जी मदद सां इनखे ग्राइंड कंदो। उन खां पोइ जॾहिं ही ग्राइंड थी वेंदो तव्हां हेतिरे क़दुरु हेतिरो स्मूथ थी वञे त ओतिरो ई तव्हां इनखे ग्राइंड कजो। उन खां पोइ मूं जेको बसर खे ग्राइंड कयो आहे उहो उन मां सफ़ा पाणीअ जो मतिलबु कोशिशि कयो त ज़रो बि उन में न बचे, उहो तव्हां इन में विझिजो। छो कि पाणी में अगरि बसरनि जो पाणी निकिरंदो त उहे मुंहिंजे ख़्याल में त सफ़ा ईअं टुटी वेंदा। इन जे करे ही मूं भुॻड़ा खया आहिनि। हम इसको भुॻड़े बोलते हैं, चने होते हैं। इसको छान के इसको ग्राइंड करके इसका पाउडर निकाला है छान के, क्योंकि अगर कोई भी इसका ज़रा साबित रह गया तो वो हमारे कोफ्ते तोड़ सकता है। ये मैंने कोफ्ता मसाला लिया है। आप कोफ्ता मसाला अगर ना बनाना चाहे तो आप अपने स्पाइसेस डाल सकते हैं। तव्हां कोफ्ता मसाला न विझणु चाहियो त पंहिंजा स्पाइसिस विझी सघो था। इनशाला मां जेको ॿीहर कॾहिं ठाहींदसि त तव्हांखे मां पंहिंजे हिसाब सां स्पाइसिस बि जेके मां घर में यूज़ कंदी आहियां उहे ॿुधाईंदसि। उन खां पोइ ही असां भुॻड़नि जो पाणी न बल्कि भुॻड़नि जो पाउडर विधो आहे, उहो हिन में विझी चिकन, सावा मिर्च, धाणा ऐं बसर जेको मिक्सर ठाहियो आहे हिन खे सही नमूने सां पाण में मिक्स कंदासीं त जीअं ही सुठे नमूने सां हर मसालो हिन में पइजी वञे। अच्छे तरीके से मिक्स करेंगे। इस तरीके के बाद हम इसमें थोड़ी सी मलाई डालेंगे। अगर आप इसमें दही डालना चाहें तो दही का पानी बिल्कुल ना होने के बराबर डालना चाहिए, क्योंकि इससे थोड़े थोड़े ये सॉफ्ट होते हैं। हिन में तव्हां मलाई या ॾही विझी सघो था, लेकिन ॾहीअ जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क हुजे। हीअ असां अगरि तव्हां हिन में फ्राई करे अगरि फ्रीज़ करणु चाहियो त हिननि खे कोफ्तनि खे फ्राई करे ऐं तव्हां रखी सघो था। जेकर तव्हां डायरेक्ट ओॾी महिल ठाहिणु था चाहियो त पोइ तव्हां हीअं बसर जो दाग करे ऐं उन खां पोइ तव्हां हिन में टमाटा वग़ैरह मूं ग्राइंड करे ऐं उन में विधा आहिनि। अगर ये कोफ्ते जो हैं आप रखना चाहते हो तो उसको हल्के फ्राई करके और आप रख सकते हो। अगर डायरेक्ट बनाना चाहें तो इससे मैंने पहले दाग बनाया है, उसको ब्लेंड किया है। ब्लेंड करने के बाद जैसे कोफ्ते डाल दिए हैं, लेकिन मतलब आपको जैसे आपको आसानी लगे। हीअं ब्लेंड थियण खां पोइ जॾहिं बसर थी वञे त हीअं मूं ज़रूरी न आहे त तव्हां ब्लेंडर हुजे त ब्लेंड थी सघनि था। तव्हां जंहिंसां कीमो ठाहियो आहे उन में बि तव्हां सुठे नमूने सां ब्लेंड करे सघो था। ही मूं टमाटा उन में ब्लेंड कया आहिनि। उन खां पोइ उन में थोरो सो पाणी विझी उहो बि हिन में विधो आहे त जीअं मसालो वग़ैरह जेॾीमहिल असां विझूं त सुठे नमूने सां ही पची सघे। उन खां पोइ अगरि थूम तव्हां साबित विझणु चाहियो त बि मतिलबु विझी सघोसि था। उन खां पोइ मूं डायरेक्ट हे कोफ्ता विधा आहिनि त जीअं उहे उन जी बाफ़ में पचनि त सुठे नमूने सां पची वेंदा। जेतिरा तव्हांजा कोफ्ता हुजनि उन जे हिसाब सां तव्हां उन जी ग्रेवी ठाहिजो, छो कि ग्रेवी जेतिरी ठहंदी ओतिरी भाॼी घाटी ठहंदी, सुठी ठहंदी। उन खां पोइ तव्हां हिकु हिकु कोफ्तो करे आराम आराम सां त जीअं उहे टुटनि बि न, भॼनि बि न। ॾिसो मां इन भुॻड़नि जे पाउडर जे करे ही माशाल्लाह तमामु सुठे नमूने थिया आहिनि। मूं ही ॾहीअ जो मिक्सचर ठाहियो जंहिंमें ॾही ऐं थोरा सावा मिर्च वग़ैरह ब्लेंड करे विधा आहिनि त उहे सुठे नमूने सां ठही वेंदा आहिनि। त उहे मतिलबु इन में तव्हां हल्के ॿारनि ते छॾींदो न त पाण ई उहे ॻरी वेंदा ऐं सुठे नमूने सां पची वेंदा। कोफ्ता त उन में ॻरी वेंदा, लेकिन आलू बि असांजा ॿार मतिलबु तक़रीबन हर भाॼी में आलू त लाज़मी आहे। इन लाइ असां आलू विझंदासीं ऐं उनखे बि घुमाईंदासीं, छो कि ही चिकन जा कोफ्ता आहिनि। अगरि हिन में बीफ या मटन जा कोफ्ता हुजनि त पहिरियां कोफ्तनि खे ज़रूरु ॻारिजो, उन खां पोइ ई आलू विझिजो। पर जीअं चिकन असांजो जल्दी खां जल्द ॻरी वेंदो आहे, इन जे करे असां उन में आलू बि ओॾी महिल ई विझंदासीं त थोरो पाणी विझंदासीं त जीअं सुठे नमूने सां आलू बि ॻरनि ऐं मतिलबु असांखे कोफ्तनि जो त एतिरो न हूंदो आहे, छो कि चिकन तक़रीबन ॻरी वेंदो आहे। उन खां पोइ आलू असांजा ॻरंदा त असांजी भाॼी तयारु थी वेंदी। उन खां पोइ धाणनि ऐं सावनि मिर्चनि सां सर्व कयो। तमामु सुठे नमूने सां भाॼी हीअ थींदी आहे ऐं कोफ्ता तमामु सुठा सॉफ्ट ठही वेंदा आहिनि। तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो ऐं पोइ मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजे बि घरनि में अहिड़ा ठहंदा आहिनि या न। अल्लाह हाफ़िज़।